सिंधी बोली के मुंजी बोली। समाचार न्यूज़ सिंधी अदबी संघ शाख टंडो मोहम्मद खान तरफां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जागरता मुहिम जे सिलसिले में सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मूजिब सिंधी अदबी संघ शाख टंडो मोहम्मद खान तरफां सिंधी अदबी संगत जे मरकज़ी ख़ज़ानची आज़म भट्टी जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वई। इन हवाले सां अॻुवाणनि जो चवणु हो त सिंधी ॿोली सां माटली मां वारो किरदारु अदा कयो पियो वञे, जॾहिं सिंधी ॿोली 75 साला तारीख़ रखंदड़ आहे। उन मौक़े ते सिंधी अदबी संघ शाख टंडो मोहम्मद खान जे अॻुवाणनि पीर आगाजान आगा, रफ़ीक आसलकारी, क़ौम परस्त अॻुवाणनि ज़ाहिद जितकाणी, जावेद आलेपोटो, शाहिद नूर मेहमान समेत ॿियनि अॻुवाणनि पिणु ख़िताब कयो। सम्झूं था सिंधियत ॿोली जेका आहे उहा समूरनि मादरी ॿोलियुनि जी निस्बत सां जीअं समूरियूं मादरी ॿोलियूं क़ौमी ॿोली जी अहमियत जूं हामिल आहिनि। सिंधी ॿोली जी बि क़ौमी ॿोली वारी अहमियत जो जेको सुवालु आहे उहो केतिरनि ॾहाकनि खां हलंदो पियो अचे ऐं इन धरती ते रहंदड़ इन धरती जा धणी इहो उन्हनि जो पंहिंजो हक़ु आहे त उहे पंहिंजी धरती ते पंहिंजी ॿोली जो इस्तेमालु कनि। असां सिंधी अदबी संगत जे तरफ़ां हर साल अहिड़े क़िस्म जी जागरता मुहिम हलाईंदा आहियूं ऐं मुतालबा कंदा रहिया आहियूं आला अख़्तियारनि खां त सिंधी ॿोली जी तारीख़ी अहमियत अफ़ादत ऐं उनजे वतनी ऐं जाग्राफ़ी बिह खे नज़र में रखंदे न रुगो सरकारी ऐं दफ़्तरी तौर ते पर सरकारी नीम सरकारी तोड़े निजी स्कूलनि जे अंदरि सरकारी नीम सरकारी तोड़े निजी जेके मिल्कियतूं आहिनि, जेके शाहराऊं आहिनि, जिते रोड रस्तनि ते जेके साइन बोर्ड लॻाया था वञनि उहे सिंधी ॿोली में लॻाया वञनि। सिंधी ॿोली खे समूरनि तइलीमी इदारनि में लाज़मी सब्जेक्ट तौरु राइज कयो वञे त असांजी सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। असांजी कंहिं बि ॿोलियुनि सां का बि जेका आहे दुश्मनी कान्हे का, असांजे लाइ सभु अखियुनि जो नूर आहिनि। असां पाकिस्तान गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो था कयूं त असांजी सिंधी ॿोली खे बि उहा ई हैसियत मिलणु खपे जेका उर्दू खे मिली चुकी आहे। दफ़्तरी ॿोली बि असांजी सिंधी हुजणु घुरिजे। बरतानिया जे दौर में इहा साॻी जेका आहे असांजी सिंधी ॿोली खे दफ़्तरी ॿोली बि हुई, सरकारी ॿोली जी हैसियत हुई, पर वाहिद असांजो पाकिस्तान जॾहिं जोड़ जक में आयो आहे तॾहिं खां वठी असांजी सिंधी खे जेको माटेली मां वारो सलूक कयो वञो आहे, असां चऊं था त उहो न हुजणु घुरिजे। असांजी सिंधी ॿोली खे उहो मक़ाम मिलणु घुरिजे, उहा जेको असांजी हैसियत आहे, जेका असांजी तारीख़ी घुरिज आहे, जेको असांजो हक़ु आहे उहो मिले। जॾहिं त सिंधी ॿोली खे जेको आहे सो असीं सरकारी ऐं दफ़्तरी ॿोली करार ॾियण लाइ ऐं ॿियनि ॿोलियूं जेके पंजाबी आहे, बलोची आहे, पश्तो आहे, उहे पंहिंजे पंहिंजे सूबे में क़ौमी ॿोली भले उन्हनि खे दर्जो ॾिनो वञे। सिंधी ॿोली जॾहिं एॾी क़दीमी ज़बान आहे त आख़िर छाजे लाइ ईअं कयो पियो वञे? छो आख़िर असां पंहिंजो मुतालबो मञराए पोइ छॾींदासीं? इहो असांजो हक़ु आहे ऐं असांजो हिकिड़ो जाइज़ मुतालबो आहे। असीं पंहिंजे जाइज़ मुतालबे लाइ निकिता आहियूं। असांजी ॿोली जेसिताईं ज़िंदा आहे त असीं ज़िंदा आहियूं।